ही कोरोना वबा है, इन खे बचाव जे लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां पंहिंजे तरीक़े सां जेको आहे मास्क पाइणु, सैनिटाइज़र इस्तेमालु करणु ऐं ॿिया एहतियाती तदाबीरूं ॿुधाइण जे सिलसिले में पंहिंजो सिलसिलो शुरू कयो आहे। उन हवाले सां हिकु फ्रेंड्स ग्रुप आहे 88 उन तरफ़ां पिणु हिकु मुहिम शुरू कई आहे। असां वटि मोरो प्रेस क्लब अॻियां मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि खां पुछूं त इन हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असां कोरोना वायरस ख़िलाफ़ मुहिम शुरू कई आहे त जीअं हीअ जेको मूज़ी मर्ज़ आहे इन जो ख़ात्मो थी सघे, उन लाइ एहतियाती तदाबीर इहे कया आहिनि त मास्क पाइजे, सैनिटाइज़र लॻाइजे त जीअं जेको आहे सो उन खां बची सघिजे ऐं ॿियो फ़ासिलो रखिजे। सो उहा मुहिम असां शुरू कई आहे ऐं इहा इंशाल्लाह जारी रहंदी सॼी सिंध में। जंहिंजो इलाजु सिर्फ़ु एहतियाती आहे, उन सिलसिले में असां प्राइमरी फ्रेंड्स मोरो जेको 1988 पास आउट थियल आहे गवर्नमेंट हाई स्कूल मोरो जो, उन जो फोरम आहे, उन जे तरफ़ां ई आगाही मुहिम मोरे में शुरू कई आहे। असां मोरे में दोस्तनि जी निशानदेही थी त मोरे में कोरोना जी वबा तमामु घणी फैलिजी वई आहे, जंहिंजे करे लास्ट हफ़्ते में घणियूं अमवात पेश आयूं आहिनि। उन जे पस मंज़र में असां मोरे में आगाही मुहिम स्टार्ट कई, जंहिंजे में मास्क डिस्ट्रीब्यूशन बि प्रोग्राम रखियो वियो आहे त एहतियाती इलाजु आहे, इन जो कोरोना जो ॿियो को बि इलाजु न आहे, एहतियात इलाजु आहे। इन जे करे आगाही मुहिम आहे त जी फ़ासिलो रखो, बार बार हथ धो ऐं लिहाज़ा पाण खे बचायो, पंहिंजे पाड़े वारनि खे बचायो ऐं असांखे बचायो। इन जो पैगाम चाहियूं था ऐं इंशाअल्लाह ताला उमीद त मोरे वारा इन ते अमल कंदा। मुख़्तलिफ़ बिरादरनि जा दोस्त ऐं जेको आहे सो गॾु आहियूं ऐं हीउ जेको मूज़ी मर्ज़ आहे हिन तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। असां चाहियूं था त मोरे वारनि खे बेहतियाती खां बचायूं ऐं मोरे वारनि खे आगाही मुहिम ॾियूं त महिरबानी करे जेको आहे सो मास्क पायो ऐं पंहिंजो पाण बचायो। हींअर छा आहे जो थोरो असां आया आहियूं, थोरो डिस्ट्रीब्यूशन विरायूं पिया मास्क वग़ैरह, त इन जे करे नालो छा आहे SOPs ते वाक़ई थोरो तव्हांजी सही ॻाल्हि आहे त अमल कोन्हे। SOPs जो असां पाण ख़ासि ख़्यालु था रखूं त असां पाण जेको मास्क विरायूं था SOPs ते ई ज़्यादा तरह नालो ख़्यालु रखिणो थो पवे असांखे। बाक़ी हीअ असांजी जेका मुहिम आहे, बसि तव्हां अलाह ताला असांखे हिन ग्रुप खे आबाद कंदो त नालो चयो असां हीअ माण्हुनि खे ॿुधाईंदा रहंदासीं हिन मूज़ी मर्ज़ खां बचो। स्कूल आहियां पंहिंजे 88 प्राइमरी दोस्तनि जो, जिन हीअ मुहिम नए साल जो आगाज़ करे पंहिंजे शहर में, पंहिंजे शहर खां हिन बीमारीअ जी ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। ॻाल्हि इहा आहे त असां जेको असांखे पंहिंजो पाण खे कोशिशि करणी आहे त हिन बीमारी खां महफ़ूज़ रहण जे लाइ, ऐं असांजे दोस्तनि जी इहा ई कोशिशि आहे त असां सभई त लोकली मोरे जा आहियूं, त असां प्रियोरिटी ॾिनी आहे त असांजा मोरे जो जेको पब्लिक आहे, मोरे जो आवाम आहे, उहो अवेयर थिए ऐं उन सां गॾु उहो सेफ रहे। असां उन जे लाइ इहा जेके कोशिशि कई आहे त जीअं मोरे जा माण्हू जेके बि आहिनि उहे सेफ थी वञनि, ऐं असांजी वधि में वधि जदोजहद इहा ई आहे। प्राइमरी फ्रेंड्स 88 जे अॻवाननि जा वीचार ॿुधा, जिन जो चवणु आहे त कोरोना वबा हिकु ख़तरनाक वबा आहे, जंहिं सबबु असांजी पूरी सिंध बल्कि हिन वक़्तु मोरो में बि केतिरियूं जेके जानियूं ज़ाया थियूं आहिनि। उन करे बहितर आहे त तव्हां पंहिंजे एहतियाती तदाबीरूं जेके ॿुधायूं पियूं आहिनि उनजो इस्तेमालु कयो, जंहिंमें ख़ासि करे मास्क, सैनिटाइज़र ऐं समाजी विथी खे अहमियत ॾिनी आहे त जीअं वधीक जानी ज़ाया थियण खां बची सघिजे। कैमरामैन बाबा सरमंद रज़ा मस्तोई सां गॾु वहीद रज़ाक मस्तोई, टाइम न्यूज़ मोरो।